मन भवन उठे तन सिहर उठे जब खबर उठे के आवे अरे हमीदा छा अॼु त हिन खां पैसा वठंदुमि ई वठंदुमि। अरे भाई हेॾिया खुदा जी का मार पे वरी सॼी हमीदा हेॾे त चिड़े हिन जा 500 है न पर मुल्क में ख्वार की अचा तो अरे रे घणो बढ़िया थी 500 लाइ मां अचां वारे हीअं रस्तो तो वठे वारे हीअं रस्तो तो वठे 500 रुपया वते ही बस भजंदो वञा है ना जल्दी करान पैसा रे बाबा सही पैसा दींदो साईं यार तू 500 जे करे मां सॼे मुल्क में ख्वार कयो दींदो साईं 500 बस मां के घणी का न दे 500 रुपया दे रे छाती बाबा सही मेहमान आया ना उन्हनि जे लाइ थोरो अफ्तारी जे टाइम जो सामान आहे अफ्तारी टाइम सामान आहे बस अफ्तारी मां कंदम ना बाबा सही हां छा दिसां त सही यार बाबा तुंहिंजे खाइण शइ न आहे मेहमान जे अफ्तारी जो टाइम मूंखे रोज़ उही बि मां दिसां तो अरे बाबा तो 500 ॾिसो न शाम जो ॾिसो मैं लगे तो का अहिड़ी शइ थी ॾसण नथो चाहियां न दस आहे छा ओ होड़स अरे छा अच्छा अरे भाई बिस्मिल्लाह 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 आज सफ़र केड़ो प्यारो आ माशाअल्लाह बिस्मिल्लाह 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 रस्ते का तो परे थी मौलाना ते काडे काडे मार पई एतरो तकड़ो हिकड़ो थे करजाई तंग के वारी रस्ते में थो अची सुभान अल्लाह छा थियो भला खैर दा आहे खैर खैर जी गाल ना रस्तो छडे त मां वना परे थी अस्तगफिरुल्लाह मौलाना के धिका तो दे शर्म कान तो अचे अरे बाबा सही रस्तो छडे मां सफा देर तू बाबा तो के थियो छाए मां के बुधाए अगे चक्कर भी आने कल्ला भी दिस तू पाण सोच कर इफ्तार जो टाइम थियो औ तुझे घर मानी ना आयो सुभान अल्लाह काडे मारी आड़ी हां मां के लतो दे तमा मौलाना के बानी न मानी असा अफ्तारी न कियो ने तमा वटाणी मस्जिद वो तो बुधाए छडे त मां आसरो न किया ना मां के दला रात कोड़ मानी दीदा रोजो खोल रहा है ना मानी अब मानी को बेहद को पाड़े में दिस बाकी असा वट मानी कोने दी परे थी आली रात यार सीधी गाल करना अंदर पाना पटई खुदा जी मार पे न आराम से खाण भी कोन था छडन हिकड़ो करजाई बेवरी है मौलवी टिक्की भी असा दी अफ्तारी जो को भी न सोचे आराम से पकड़ो मन भवन उठे तन सिहर उठे जब खबर उठे के आवे सिंघम सलाम अलैकुम सही चले ना मगर चले बस लहर चले जब आवे सिंघम मुझे खींच के धूल नीच के रह पड़ जाए भला खींच के बाहों में बीच के जब भी मिल जाए न किसी से ये कम बड़ा इसमें है दम धर सिंह है ये सिंघम गंज एरिया में जुर्म तो अब हल थाने थे तुझी हिम्मत कीअं थी रमजान में सरेआम पकोड़ा खाइण जी हाँ ठीक है साहब बियर में पकड़ो पूरे कह दो डाटी भूख लगी बियर पकोड़ा न रमजान में सरेआम पकोड़ा सरेआम खाई दे तू हाँ सरेआम यार माके घरिया सब रोजा रखन तो खुदा जो कसम ठीक है सब रोजा रखन गंज एरिया में सरेआम पकोड़ा यार खुदा जो कसम सब रोजा रखन तो आज भला में न रखिस हिम्मत कीअं थी मुझी हाँ पकोड़ा दे
पकड़ो वट मूंखे माफ़ी ॾे ॿीहर मां इहो कमु कोन कंदुसि साहब तोखे मुर्शिदनि जो डर थी मुर्शिदनि जी डोरी तो ॾे हाँ साहब तोखे कलंदर जो वास्तो थी साहब कलंदर जो वास्तो ॾे नहीं साहब तोखे ड्यूटी जो वास्तो आहे साहब मूंखे माफ़ कर साहब ड्यूटी तो कंदा ही कोन आहे रमजान जे महीने में तो शर्म नथी जो पकोड़ा तो खाए हाँ क्या होता थी पकोड़ा चालो ही न तो तोड़े हाँ साहब तोखे पंहिंजी माई जो वास्तो थी साहब मूंखे छॾे एली रे मारे छॾी अॻ में माई जो न सभिनि खां वधीक मुर्शिद माई आहे साहब मूंखे पकोड़नि जे करे हुतां घेले आयो आहे त पकोड़ा न का पाण रोज़ो ई नथो रखी पाण पकोड़ा खाए थो असांजो रोज़ो रखूं थी ड्यूटी केरु करे साहब आवाम जी हिफ़ाज़त केरु करे ॿीहर साहब सब्र था रखो साहब ॿीहर सिंघम साहब ख़ुदा जो वास्तो थी ज़ाल जो कसम ॾिनो मां लॻे थो त ज़ाल खे मञींदा आहियो वञ जान छॾ उथर साहब वॾो ज़ाल खे मञींदो मन भवर उठे धन सिहर उठे जब खबर उठे के सिंघम रमजान सरेआम पकोड़ा था नाव अगर चले बस लहर चले जब गावे